parentheses and dashes. असां मैथमेटिक्स में पढ़ी आया आहियूं parentheses are to enclose supplemental. This is काशिफ अब्बास, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स. अस्सलाम वालेकुम, दिस इज़ काशिफ अब्बास, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स. अॼु असांजी पंक्चुएशन्स जी नेक्स्ट टॉपिक्स आहिनि जंहिंमें असां ॿ टॉपिक्स डिस्कस कंदासीं हिन लेक्चर में, पैरेंथीसिस एंड डैशिस. डियर स्टूडेंट्स, अचो त हिननि खे ॾिसूं इहे छा आहिनि. पैरेंथीसिस छा आहिनि डियर स्टूडेंट्स, हिन जी सैम्पल छा आहे. असां मैथमेटिक्स में पढ़ी आया आहियूं स्मॉल ब्रैकेट्स, जंहिंखे नंढी ॾिंगी चयो वेंदो आहे. इंग्लिश कंपोजिशन में हिनखे पैरेंथीसिस चयो वेंदो आहे. उनजो इस्तेमालु छा आहे. पैरेंथीसिस आर टू इनक्लोज सप्लीमेंटल इंफॉर्मेशन दैट इज नॉट एसेंशियल टू द मीनिंग ऑफ अ सेंटेंस. डियर स्टूडेंट्स, असां पैरेंथीसिस किथे इस्तेमालु कंदा आहियूं. मतिलबु असां पैरेंथीसिस अहिड़नि जुमलनि में इस्तेमालु कंदा आहियूं जिते असां कुझु वधीक इंफॉर्मेशन ॾींदा आहियूं जंहिंजी जुमले में ज़रूरत न हूंदी आहे. असां रीडर खे वधीक फैसिलिटेट कंदा आहियूं त हुनजो माइंड क्लियर थी वञे. हिकु एडिशनल इंफॉर्मेशन हूंदी आहे जेके असां जुमले में रखंदा आहियूं पैरेंथीसिस जे विच में. उनखे जॾहिं हू पढ़ंदो आहे त वधीक हू जेको आहे सो आसानी महसूसु कंदो आहे. बाज़ औक़ात असां क़ुरान शरीफ़ जे तर्जुमे में ॾिसंदा आहियूं जॾहिं असांजी पंहिंजी मदर टंग सिंधीअ में थियलु हूंदो आहे त उते बि पैरेंथीसिस बिल्कुलु ईअं ब्रैकेट हूंदी आहे. उनजे अंदरि जेको ट्रांसलेटर पंहिंजी ॻाल्हि रखणु चाहींदो आहे थोरो एडिशन में, त असां उते बि पैरेंथीसिस इस्तेमालु कंदा आहियूं. अहिड़े तरीक़े सां इंग्लिश में बि उहा पैरेंथीसिस इस्तेमालु थींदी आहे. अचो त हिन एग्ज़ाम्पल खे ॾिसूं जंहिंमां असां वधीक बहितर तरीक़े सां सम्झी सघूं था. डियर स्टूडेंट्स, एग्ज़ाम्पल आहे in addition to playing cricket she was also a writer. That means हिते जुमलो पूरो आहे. हाणे चए थो इन एडिशन टू प्लेइंग क्रिकेट, इन में असां पैरेंथीसिस रखी छॾी ऐं क्रिकेट जे बारे में थोरी वधीक इंफॉर्मेशन ॾेई छॾीसीं. असां रीडर खे वधीक फैसिलिटेट कयोसीं त क्रिकेट छा आहे. वेरी इंट्रस्टिंग गेम. असां हिनखे हिते असां पैरेंथीसिस इस्तेमालु कई. मतिलबु एक्स्ट्रा इंफॉर्मेशन कंहिं बि शइ जे बारे में असां ॾियणु चाहींदा आहियूं जुमले में, जंहिंजो जुमले सां मेन कोई बि तालुक़ु न, असां जेको आहे सो इंटरकनेक्शन न ॾेखारींदा आहियूं, विच में रखी करे असां पैरेंथीसिस इस्तेमालु करे असां हुन में रखी सघंदा आहियूं. उहा डियर स्टूडेंट्स, उन खां पोइ नेक्स्ट जेका असांजी सिंबल आहे पंक्चुएशन, उहा आहे डैशिस. डैशिस बिल्कुलु मैथमेटिक्स जी साइन माइनस वांगुरु इस्तेमालु थींदी आहे. जहिड़े तरीक़े सां तव्हांजे साम्हूं लिखियलु आहे, अचो त ॾिसो हुनजो इस्तेमालु कीअं आहे. यूज़ डैशिस इन प्लेस ऑफ पैरेंथीसिस. दैट मीन्स जेका इहे डैशिस आहे उहा असांजी पैरेंथीसिस जी जॻह ते इस्तेमालु थींदी आहे. उन वांगुरु ई आहे. हिन में जस्ट सिर्फ़ु छा आहे, टू प्लेस स्पेशल एम्फेसिस ऑन सर्टेन वर्ड्स और फ्रेज़िस. असां कंहिं जुमले में कुझु लफ़्ज़नि ते वधीक ज़ोर ॾियणु चाहींदा आहियूं, बिल्कुलु जीअं एक्स्ट्रा इंफॉर्मेशन ई रखंदा आहियूं पैरेंथीसिस में, अहिड़े तरीक़े सां डैशिस में बि रखंदा आहियूं ऐं डैश रखी करे असां वधीक हुनखे एम्फेसाइज़ कंदा आहियूं, ज़ोर ॾींदा आहियूं. जहिड़े तरीक़े सां असांजे साम्हूं हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे, हुनखे वधीक असां जेको आहे सो एग्ज़ाम्पल खे ॾिसंदासीं त ऐसन तरीक़े सां असां अंडरस्टैंड करे सघंदासीं. सो असांजे साम्हूं एग्ज़ाम्पल आहे डॉक्टर कैलाश. तव्हां इहे विची एरिया हाली खाई छॾियो, मतिलबु हिनखे कढी छॾियो. उन खां पोइ इज़ द बेस्ट डॉक्टर इन अवर सिटी. मतिलबु डॉक्टर कैलाश असांजे शहर जो बहितरीनु डॉक्टर आहे, असांजे शहर में बहितरीनु डॉक्टर आहे. हाणे डॉक्टर कैलाश खे थोरो वधीक ज़ोर ॾियूं था, थोरी वधीक इंफॉर्मेशन ॾियूं था त कहिड़ो डॉक्टर आहे उहो. डॉक्टर कैलाश असां हिते रखीसीं डायरेक्ट डैशिस निशानी, हेॾां बि रखीसीं डैशिस जी निशानी. डॉक्टर कैलाश स्किन स्पेशलिस्ट. दैट मीन्स असां थोरो ज़ोर ॾिनोसीं डॉक्टर कैलाश जे बारे में, हुनखे वधीक एक्सप्लेन कयोसीं, हुनखे वधीक एम्फेसाइज़ कयोसीं कुझु लफ़्ज़नि खे. त डॉक्टर कैलाश स्किन स्पेशलिस्ट. उन खां पोइ असां डैशिस बंदि कईसीं, इज़ द बेस्ट डॉक्टर इन अवर सिटी. दैट मीन्स इन दिस सेंटेंस वी आर नॉट गोइंग टू एक्सप्रेस द स्पेशलिस्ट
quality of the doctor. We are going to show the doctor is the best on university, but in this sentence we are going to emphasize some more information about the doctor. What kind of the doctor? The doctor the most specialist of in skin. That means in जेकॾहिं असां कंहिं बि ॻाल्हि खे जुमिले में वधीक फोकस ॾियणु चाहियूं था, वधीक ज़ोर वठाइणु चाहियूं था, उन सेंटेंस में असां डैशेस इस्तेमालु करें, विच में असां कोई बि फ्रेज़ रखी सघूं था, पर यादि रहे हिन फ्रेज़ खे तव्हां कॾहिं बि कंहिं ॿी सिंबल सां जुमिले सां कनेक्ट न कंदो। पहिरियों नंबर। ॿियो नंबर, जेकॾहिं असां हितां कढी था छॾियूं हीअ इंफॉर्मेशन, त असांजे जुमिले ते कोई बि असरु न पवे। जेकॾहिं रखूं था त वधीक इंफॉर्मेशन आहे, जेकॾहिं नथा रखूं त उन जुमिले ते कोई बि असरु न पवे। मतिलबु त तव्हांजी जेका इहा डैशेस जी सैम्बल आहे, इहा तव्हांजी विची इंफॉर्मेशन खे जुमिले मां बिल्कुलु कंपोज़िशन जे हवाले खां कढी छॾींदी आहे। इन जो को बि मतिलबु न हूंदो आहे, पर इहो हूंदो आहे त मतिलबु असां वधीक इंफॉर्मेशन इन जे एम्फेसाइज़ कयोसीं। डियर स्टूडेंट्स, हीअ ॿ टॉपिक्स हुयूं असांजूं पैरेंथीसिस एंड डैशेस। इन जे रिलेटेड कोई बि क्वेश्चन हुजे तव्हां बिल्कुलु असां खां फ्रीक्वेंटली पुछी सघो था, ऐं असांजो मक़सदु ई तव्हांखे बहितरीन तरीक़े सां सिंधी ॿोलीअ में इंग्लिश लैंग्वेज जा टर्म्स पढ़ाइणु आहे। थैंक यू सो मच।